वताए फ़क़ीर सां मानस गिला कई त अबा मुंहिंजी मानी पचाए थी रखां त इहो लूसी कुत्तो खयों थो वञे। जे असां वारे कोठीअ के को दरवाज़ो हुजे हा त कड़ो ॾेई सांडे रखिया हा। पोइ जेकॾहिं अवेल सवेल बि घर मोटी अची हा त मानी टुकुर खाई वञे हा। बाक़ी ईअं न तोखे तो घर में वेहण अचे ऐं न ई वरी इहो लूसी कुत्तो थो मुड़े। इहो ॿुधी फ़क़ीर चयो अमड़े तूं गणती न कर, जो तो दर खणी अचां। फ़क़ीर सिधो मस्जिद हलियो वियो ऐं मस्जिद जो दर पटे घर खणी अची पंहिंजे ॿारड़ ते चाढ़े छॾियो। हुन मसीत जो मुला जॾहिं मस्जिद में पहुतो ॾिसे त दर त हुई कान। उहे मुला अची पेरा खणण शुरू कया। पेरा सिधो अची फ़क़ीर जे घर वटि पहुता। ॾिसनि त मसीत वारो दर फ़क़ीर जे घर में लॻल आहे। मुले ॾाढी कावड़ में फ़क़ीर खे सॾु करे चयो त मियां तूं हाणे अरकाननि मां निकिरंदो थो वञे, तोखे शर्म कोन आयो? तूं ख़ुदा जे घर जो दरवाज़ो लाहे खणी अची पंहिंजे घर ते चाढ़ियो अथी। वताए चयो त शर्म त घणो ई आयमि, पर मानी कुत्ता खयूं थी विया। सोचियमि त जॾहिं मूंखे दरवाज़े जेतिरी तौफ़ीक़ थींदी तॾहिं दरवाज़ो वञी वापसि रखंदसि, छो त मूंखे बि ॾियण वारो उहो ई आहे ऐं खेसि ख़बर आहे त वताए वटि दर कोन्हे ऐं हिननि खे ॾाढी तकलीफ़ आहे। मुला चयो आउं दर लाहियो थो वञां। वताए चयो दर त उहो लाहींदो जंहिंजो आहे, बाक़ी तूं ॿुधाए तुंहिंजो साणस कहिड़ो लाॻापो आहे? अहिड़ी मिटी माइटी आहे या तोखे ख़ुदि पाण चयो अथसि त मूं में सघ कान्हे? वञी वताए खां दर वठी अच, ॿुधाए त तोखे छा चयो अथसि। हिन गोड़ में अची माण्हू गॾु थिया। मुला खार में गारियूं ॾियण ऐं विफलण लॻो। वताए माण्हुनि खे चयो हिन खे झलियो, छो त मूं हिन जो को बेॾो न कयो आहे। ही पाण खे सुरखुरू करण लाइ ख़ुदा जो एवज़ी थियो आहे। सही सिधी ॻाल्हि आहे, मूंखे ख़ुदा ॾींदो त दर वापसि ॾेई वेंदसि, न त फ़िलहाल ही दर हिते ई लॻल हूंदो। दोस्तों जेकॾहिं असांजा वीडियो अव्हांखे पसंदि अचनि था त वीडियो खे लाइक ऐं शेयर कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी।